कंदासी घोटकी में वाक़िया कंदासी घोटकी वेझो संगड़ बिरादरी जी विंदुरनि में जहिड़े दौरान औरत मारिजी वई आहे। ॻोठ तां मोहम्मद संगड़ में मामूली ॻाल्हि तां संगड़ बिरादरी जी विंदुरनि में झेड़ो थी पियो, जे दौरान गोलियूं लॻण सबबि भाई मुख्तियारा मारिजी वई ऐं सुलेमान ज़ख़्मी थी पियो। इतला ते पुलिस पहुची औरत जो माड़े ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस चवण आहे त ॿिन्ही धुरनि में पैसनि जी ॾेथी लेथी तां तकरार हलंदड़ हो। ख़बर असां घोटकी मां शेयर कई पिया। घोटकी वेझो संगड़ बिरादरी जी विंदुरनि में झेड़े दौरान औरत मारिजी वई आहे। घोटकी मां वधीक तफ़सील मालूम कंदासीं जब्बार महर खां। जी जब्बार। जी बिल्कुल मूंखे ॿुधंदो हलां त घोटकी भरिसां ॻोठ अता मोहम्मद संगड़ में संगड़ बिरादरी जी ॿिनि धुरनि में पैसनि जी ॾेती लेती तां झेड़ो थी पियो, जंहिं दौरान फायरिंग जे नतीजे में हिकु औरत 45 साला ख़ानज़ादी जेको आहे क़तल थी वई, जॾहिं त हिकु ॼणो सलेमान जंहिंखे जंग में गोली लॻी ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे जेको आहे वारिस घोटकी जी तालका अस्पताल खणाया। जंहिंखां पोइ जेको फौत थियल औरत हुई जंहिंजो लाश जेको आहे सो ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो, होॾां ज़ख़्मी खे जेको आहे सखर रेफर कयो वियो आहे। हिन हवाले सां पुलिस जो चवणो हो त वधीक मामले जी जांच करे रहिया आहियूं। जॾहिं त घोटकी ए सेक्शन थाणे ते एनसी बिल दाख़िल कई वई आहे, जॾहिं त गिरफ़्तारी हिन महिल ते अमल में न आहे। जी मेहरबानी जब्बार तफ़सील ॾियण लाइ।